नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। उत्तर वजीरिस्तान के इलाइक़े मीर अली में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन पाबंदी बढ़ियल तंज़ीम टीटीपी जो कमांडर सफ़ीउल्लाह मारिजी वियो। ISPR मूजिब सफ़ीउल्लाह NGOs जे चईन औरतुनि कारकुननि IFWO जे इंजीनियर जे क़त्ल में मुलविस हो। मारिजी वियल दहशतगर्द देसी साख्ता बारूदी सुरंगनि जे हमलनि ऐं अगवा जी वारदातुनि में भी मुलविस हो। वज़ीर आज़म इमरान खान 24 सेप्टेम्बर ते गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबली खे ख़िताब कंदो। गडियल क़ौमुनि में पाकिस्तान जे सफ़ीर मुनीर अकरम जो चवणु आहे त जनरल असेंबली जे मुबाहिसनि जो महवर आलमी मसइला ऐं कुझु तकरारनि जे सूरतहाल हूंदो। पाकिस्तान वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि बाबति दुनिया खे आगाह कंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सां मुलाक़ात करण सां गॾु छंछरु ते कश्मीर मामले ते OIC वर्किंग ग्रुप जे इजलास में भी शिरकत कंदो। ऑर्डिनेंस जरिए हुकूमत हिक हटी नथी हलाए सघे। हर खाते में करप्शन थी रही है पर नैब चेयरमैन के नथी अचे। मुशावरत एक शख्स सां न पर इदारे सां थींदी आहे। अफगान मामले में मुदाखलत न पर उतां जी अवाम जी राय जो एहतराम करणु घुर्जे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी बि कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। पेट्रोलियम शयुनि ते लॻायल सेल्स टैक्स जी शरह में फेरफार कई वई। FBR पारां जारी कयल पधिराई मूजिब हाई स्पीड डीज़ल ते सेल्स टैक्स जी शरह 17% मां घटाए 11.64% कई वई। पेट्रोल ते 10.5% ऐं घासलेट ते सेल्स टैक्स जी शरह 6.70% बरक़रार। लाइट डीज़ल ते भी सेल्स टैक्स जी शरह 0.20% बरक़रार रखी वई। पाकिस्तान में कोरोना विघे 40 मरीज़ फौत थी विया। 2167 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिब मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना जी हाकारी केसिस जी शरह 4.22% रही। सिंध हाई कोर्ट सकर बेंच में मेरापुर के सहाफ़ी अज़ीज़ मेमन के कत्ल केस की ॿुधणी। अदालत जवाबदार फरहान सैतो की ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नशर फिरोज़ की अदालत के केस 4 महीननि अंदर उकलाइण की हिदायत। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जी औरंगी टाउन के कस्बा कॉलोनी में गडियल कार्रवाई। रेंजर्स तर्जमान मूजिब कार्रवाई दौरान इंतहाई घुरियल जवाबदार आमिर मोहम्मद के गिरफ्तार किया वियो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे के पगदार पुट शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की अॼु 5वीं वरसी मल्हाई पई वञे। जेकी शहीद भुट्टो तरफ़ां मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़द कयूं पियूं वञनि। गड़ी खुदाबख्श में क़ुरान ख़्वानी कराए वई शहीदनि जी मज़ार आॾो जलसो। बीबी शहीद भुट्टो के चेयरपर्सन गनवा भुट्टो परॾे में हुजण सबबि वरसी तक़रीब में शिरकत न करे सघंदी। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो के लफ़्ज़नि जी भेटा। बिलावल जो चवणु आहे त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो के एक साज़िश तहत शहीद किया वियो। शहीद मुर्तज़ा भुट्टो जमहूरियत के लाइ जदोजहद कई ऐं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। हू सदाईं अवाम जी दिलुनि में ज़िंदा रहंदो। मीरपुर माथेले लॻियो क़ौमी शाहराह ते आयल टैंकर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। औरत फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी। फौती औरत जी सुञाणप ॻोठ गुलू पताफी वासण बुरा ख़ातून तौर थी। ज़ख़्मी नूरुद्दीन पिताफी के अस्पताल मुंतकिल किया वियो। गुड्डू थर्मल पावर प्लांट के 600 मेगावाट के स्टोर में मुलाज़िम जो तशद्दुद थियल लाश ठाहियो। लाश की सुञाणप 50 वरियनि जी तनवीर हुसैन तौर ऐं शहदादपुर लॻियो टंडवादम के बाकिर मोरी वटि रिंद ऐं भटी बिरादरी के बिंदुरनि में रस्ते के लंघ तां झेड़ो। लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि 14 खां वधीक माण्हू ज़ख़्मी।